पुराने दौर जूं कंहिं वक़्त जूं मीरनि जे दौर जूं हितां जूं सिरूं हुयूं ऐं उहे माण्हू जेके कढी विया आहिनि। ऐं हिन जा काफ़ी राज़ असां वॾनि खां ॿुधंदा था अचूं त हिन में सोन जूं देगूं बि हूंदियूं हुयूं वॾनि जी जेका जे हिसाब सां। त 3-4 देगूं 100 साल खां अॻु में चोर हा या चकार हा हुकूमत जी बेध्यानी जे करे उहे हितां कढे विया आहिनि। वॾनि जे जेका वॾा असां सां ॻाल्हि कंदा आहिनि त हिन में सोन जी देगूं बि हुयूं पर उहे चोर कढे विया आहिनि। हाणे मौजूदु कोन्हनि के। ऐं हाणे हलंदासीं चाचे अला रखे वटि जेको मस्जिद में मौजूदु आहे ऐं हिन ठुल जे मुतालिक़ हुन खां बि मालूमात वठंदासीं चाचे अला रखे वटि। जी दोस्तो, हाणे हिन जे ठुल जे बिल्कुलु ओभर तरफ़ जेको आहे न हैरो खान जो शहर आहे। ही ठुल बि हैरो खान जे शहर में ई आहे। ही हैरो खान जी सूखड़ी आहे ठुल। कंहिंखे बि मालूमात कान्हे का ॿाहिरें मुल्क जा जेके माण्हू ईंदा आहिनि या जबल खां ईंदा आहिनि या वाही पांधी खां या काफ़ी हिन खां कस्बे खां जेके बि दोस्त ईंदा आहिनि हिन खे ॾिसण बग़ैर वापसि न आहिनि वेंदा। ही क़दीमी सकाफ़त आहे ठुल। तव्हां ॾिसी सघो था 150 फुट मथे आहे ऐं हिन जी बुनियाद मुंहिंजे हिसाब सां जेको आहे त 20 खां 25 फुट अञा बुनियाद हिन जी हेठि हूंदी मुंहिंजे हिसाब किताब सां। दोस्तो, जीअं त मां चई रहियो हुउसि त 100 सालनि हिन खे गुज़री चुका आहिनि लेकिन हिन जी मरम्मत जे लाइ को बि नुमाइंदो तयारु न आहे। को असांजो कमु आहे सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइणु ऐं तव्हांखे एंटरटेनमेंट करणु ऐं पुराणियूं जेके ॻाल्हियूं आहिनि काछे जूं तहज़ीब सकाफ़त जेका आहे अव्हां ताईं पहुचाइणु। दोस्तो, हाणे अचो त जेको मस्जिद में चाचो रखियल वेठो आहे अलाह रखियो उन खां हिन ठुल जे मुतलिक़ व्यूज़ वठूं था। हाणे अचो मुंहिंजा दोस्तो। जी त मुंहिंजा प्यारा सिंध वासियो, हाणे असां जेके ठुल जे भरिसां मस्जिद हुई ऐं तक़रीबन 2021 में तयारु थी हुई, तामीर थी हुई, उन जो ख़िदमतगार आहे चाचो अलाह रखियो। हाणे ठुल जे मुतलिक़ चाचे अलाह रखे खां कुझु असां सवाल कंदासीं ऐं उहो बि असांखे ॿुधाईंदो। नसीम अहमद खे गुज़ारिश आहे त क़रीब अचे। हाणे बिल्कुलु असां मस्जिद जे अंदरि पहुची चुका आहियूं ऐं चाचो अलाह रखियो बि मौजूदु आहे। चाचा अलाह रखियो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी चाचा अलाह रखिया, हे जेको ठुल जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे हे कहिड़े दौर जो आहे? कॾां दे दौर दा है? तुसे का अॻु आहे? तुसे दी उम्र तकरीबन घणी है? एडी उम्र मेरी थी समझो तो 80-85 साल चाचो चई रहियो आहे त मुंहिंजी उम्र आहे ऐं ही ठुल जेको आहे 80-85 साल खां बि अॻु में आहे। ऐं हे मस्जिद तुसां ख़िदमतगार हो? मैं खिदमतगार हूँ। पहलू कच्ची है जी। मैं खिदमत कर रहा हूँ, पानी भर रहा हूँ, बाहर देता हूँ। जी जी। और पीछे पगार का नहीं खुदा दिला लेते फिर सभी कारण कर रहा हूँ जी। पीछे ब्याह कम कार कौन हा पीछे पानी भरम पीछे से हम नमाज रोज़ा करना, हम नमाज पढ़ना, हम वुज़ू करना, हम खूह हा पानी खूह घना हा पीछे वाले खूह था पानी वाले खोट या पीछे ए मस्जिद दी भला जी का तामीर है वालों का पहलू कच्ची है मस्जिद भला पक्की है तामीर कह करवाई है मस्जिद? अमन अल्लाह अमान लाह लेगारी हैरो खान दा लेगारी। अच्छा जी चाचा, पीछे तुसा असे को बुधा आवे ते ए जेको ठुल है त असे वडड़े गालियां करे दे हन आते हन त के ए में सोन भी हुंदा हा, को सोन जा देगा हुंदा हन, मानू चोर अले केर कट गए। क्या ये सही गाल है या गलत है कि तुसे कुछ को? ये सही है। इसा आए हन पखे मारे हन खिदमत के कर सोया इंदी ठुल दी एगु सीमड़ में रसू सीधा कर सू वो पखे मारे हने था पीछे दूसरे ट्राए सही पखे मारे हने पीछे वाले हुए पखे पट गए। पर असा जो देखण आयो त असा इंदी त का भी मना मरम्मत कानी चल या कोनी थई कानी थई किती हाने पर थोड़ी घणी। अच्छा घणी न कानी सीमेंट वगैरह भी आख्या ने त मना मरेस नु सीमेंट है को सीमेंट आख्या थोड़ी घणी मरी हाने सीमेंट लेकिन असे को दिखीना नहीं पे को सीमेंट दा लेकिन आई तू अंदरू असा जांच करयो सिला भी निकतलन ये भी मानू सिला कढी वेंदे पन जा। हां ये कढी दे जी जे चाला रखया भला ए का तुस को वडा टाइम छा जी को मस्जिद में खिदमत करेंदे घणा टाइम थी गए तुसे को? 20-25 साल थी गए मेरे साथ। 20-25 साल थी गए। भला कहीं को आला अमलदार तुसे को परगोर लगी है? अच्छा कहीं को नहीं ना को पगारे ना को जाजूज करे दिलू में भी थी जावे को बस। अच्छा मना आजान भी पीछे 5 वक्त तुसा आप देवो? आजान भी आप दे। चाचे जो चवण आहे त आज़ान भी हिते मां ॾियां थो लेकिन हिते परगोर रहण वारो केर बि कोन्हे को ऐं पघार ॾियण वारो बि केरु कोन्हे को। ऐं असां आला अमलदारनि खे गुज़ारिश कंदासीं त चाचे जी परगोर कई वञे ऐं हिन जी ख़िदमत चाकरी जेको हिन झंग भर में ही जेका मस्जिद आहे हिन जी ख़िदमत करे चाचो अलाह रखियो माशाअल्लाह।
जी दोस्तो, तव्हां सॼी मालूमात ॿुधी ऐं हिन मस्जिद जे ओलह जे तरफ़ खां हिकिड़ो खुरो आहे। हाणे मां तव्हांखे वठी हलंदुसि उन खुरे वटि ऐं उन जी मालूमात मां तव्हांखे ॾींदुसि। अचो दोस्तो, हलूं था हाणे खुरे वटि। मस्जिद जे जेके बिल्कुलु ओलह जे तरफ़ आहे इहो खुरो सामने तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। जी दोस्तो, जेके ठुल्ह जे अंदरि सिरूं लॻल आहिनि, पकियूं सिरूं, उहे तयारु थींदियूं हुयूं हिन खुरे में। ऐं हिन खुरे जो हिसो बाक़ाइदगी सां ठुल्ह सां मिले थो। मां हाणे तव्हांखे हिन खुरे जो दीदार कराईंदुसि। कचियूं सिरूं, कचनि सिरनि मां पकियूं सिरूं पैदा थींदियूं हुयूं हिन मां। अचो त तव्हांखे दीदार करायां हिन खुरे जो। दोस्तो, मां उन खुरे ते हाणे मौजूदु आहियां। इहे जेके पकियूं सिरियूं ठुल्ह में लॻल आहिनि, उहे हितां तयारु थी करे पोइ ठुल्ह ॾे वेंदियूं हुयूं मीरनि जे दौर में। ऐं जॾहिं टाल पर हुकूमत कंदा हुआ सिंध ते, उन खां बाद में मीरनि हुकूमत कई सिंध ते ऐं काफ़ी जेके आहिनि माण्हू हुकूमत करे विया आहिनि सिंध ते। बहरहाल त इहे जेके सिरूं हितां तयारु थींदियूं हुयूं, पकियूं सिरूं। ऐं सामने तव्हांखे जेको आहे साम्हूं इहो ठुल्ह नज़र अची रहियो आहे क़दीम ज़माने जो। असांजे सिंध खां जेके लॾे विया आहिनि हिन ॻोठ हैरो खान जा जेके रहवासी सऊदी अरेबिया में या दुबई में जेके रहनि था, मां उहे वीचारा हिते अची त नथा सघनि हाली फ़िलहाल। उन्हनि खे दीदार करायां, हिन ठुल्ह जो दीदार करायां, हिन भट्ठी जो दीदार करायां। वीचारा परदेस ते जेके आहिनि हैरो खान जा जेके रहनि था, मुंहिंजी भरपूर कोशिशि इहा आहे त उन्हनि ताईं हीअ वीडियो पहुचे। हाँ तो दोस्तों, हे ठुल्ह जे बिल्कुलु क़रीब भाई खूह आहे हिकिड़ो, पुराणे ज़माने जो कंहिं दौर जो खूह आहे। लेकिन हुकूमत जी बेध्यानी जे करे हाणे हीउ जेको खूह आहे सुकी चुको आहे। हितां केर बि पाणी नथो भरे। ही खूह ॾिसो तव्हां, बिल्कुलु बाक़ाइदगी सां ॾिसी सघो था। हिन में पाणी जो चुको बि न आहे, बिल्कुलु सुकी चुको आहे। ही ठुल्ह जे भरिसां आहे, क़दीमी खूह आहे, कंहिं वक़्त जो खूह ठहियलु आहे। लेकिन हींअर सफ़ा हीउ जेको खूह आहे सफ़ा सुकी चुको आहे, निसोरो। ऐं हिन मस्जिद में जेको आहे हिन परे पासे खां नलको लॻल आहे। चाचो अलाह रखियो, पाणी बि उतां भरे ईंदो आहे। हे चाचो अलाह रखियो हिन मस्जिद जे परगोर कंदो आहे। जी तव्हां दीदार कयो ठुल्ह जो। ठुल्ह जे भरिसां हीअ खूह हो ऐं हीअ ॾाखिणे तरफ़ बि हिकिड़ो खूह आहे ठुल्ह जे भरिसां, उन जो बि मां तव्हांखे दीदार कराईंदुसि। अचो त मां हाणे ॿिए खूह जो तव्हांखे दीदार करायां। रोड ते बीठा आहियूं। रोड जे हिन पासे जेको पहिरियों खूह तव्हांखे ॾेखारियोसीं, हाणे जेको बाक़ाइदे सां सुकल हो, हाणे उन जे ॾाखिणे तरफ़ ॿियो खूह आहे। हाणे जंहिं असां रोड ते बीठा आहियूं उहो रोड आहे मुरीदरे जे तरफ़ वञे थो। ऐं हिन जे तरफ़ ओभर जे तरफ़ असांजो ॻोठु हैरो खान आहे। ऐं हीअ आहे खूह जेको सुकल खूह आहे। अचो त मां तव्हांखे दीदार करायां, हिन खूह जो दीदार करायां। नसीम अहमद खे गुज़ारिश, मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे गुज़ारिश आहे तो क़रीब अचे ऐं हिन असांजा जेके व्यूअर्स ॾिसी रहिया आहिनि उन खूह जो दीदार कराए। नसीम अहमद, हिन सिर जो दीदार करा। जी दोस्तो, जेको ठुल्ह जे ॾाखिणे तरफ़ जेको खूह हो, हाणे असां उन वटि मौजूदु आहियूं। नसीम अहमद खे गुज़ारिश आहे त हीउ सिर ॾेखारे। ऐं हिन जा जेके अल्फाज़ आहिनि उहे असांखे सफ़ा मिटिजी चुका आहिनि, सम्झ में नथा अचनि त छा लिखियलु आहे ऐं कॾहिं जी आहे। बिल्कुलु हे जेके अखर आहिनि असांखे सम्झ में नथा अचनि। ऐं नसीम अहमद खे गुज़ारिश आहे त हिन खूह जो तव्हांखे दीदार कराए। क़दीमी खूह आहे, तो तव्हां दीदार कयो हिन खूह जो, ॾिसी रहिया आहियो। ऐं हिन जे ॾखण तरफ़ खां मुर्शिद आहे साईं नांगो शाह बादशाह सां मशहूरु आहे। असांजी जेका ईंदड़ वीडियो हूंदी, इंशाअल्लाह उमेदु कंदासीं त कोशिशि कंदासीं त साईं नांगे शाह बादशाह वटि वञी करे उन्हनि जो दीदार कराईंदासीं तव्हांखे। जी दोस्तो, असां तव्हांखे ठुल्ह जी मुकमल वीडियो करे ॾेखारीसीं। हे जेके पुराणा खूह या हैरो खान जा उहे ॾेखारियासीं, पुराणी भट्ठी ॾेखारीसीं हिन वीडियो में। हाणे वठंदासीं तव्हां खां इजाज़त। नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त पंहिंजे भाउ अयाज़ अली खे ऐं उन सां गॾु मुंहिंजो जेको कैमरामैन आहे नसीम अहमद खे। नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर कंदा, तव्हांजी वॾी महिरबानी।